जेके इंसान वरी हुसन ते नाज़ कंदा न इहो हुसन सदाईं गॾु न हूंदो अथव हुसन ते नाज़ न कंदा कयो उन हुसन जे ज़ोर ते 2 फुट मथे न हलंदा कयो छो इन ई हुसन खे मां अस्पताल जे वार्ड में ज़लील थींदे बि ॾिठो आहे अस्पताल जे वार्ड में ज़लील थींदे बि ॾिठो आहे रड़ियूं कंदे बि ॾिठो आहे उनजी शिकिल फिरंदे बि ॾिठो आहे छो इहो हुसन सदाईं गॾु न हूंदो त इहो हुसन बीमारी खां बाद में चेंज बि थी वेंदो आहे जे हुसन ते फ़ख्र ऐं नाज़ अथई इन हुसन ते यादि रखजांइ रोअंदे बि छो हुसन जो सदको आहे नमाज़ जेकॾहिं नमाज़ नथो पढ़े त इहो हुसन बि किचरे खां बि किने में किनो अथई यादि रखजांइ हुसन बीमारी खां पोइ ईअं लॻंदो आहे ॼण फिट माना न चिॿो फोटू हूंदो आहे चिॿो फोटू अॼु सिधो आहे त पोइ वरी फिॾो आहे यादि रखजांइ हिन हुसन ते नाज़ न कर मुंहिंजा सुहिणा न कंदो करे हिन हुसन ते नाज़ मां केतिरो जीअरंदुमि तोखे सम्झाईंदुमि ऐं साम्हूं ईअं यकीन करे हुजे ईअं गुलेली हणायां गुलेली आहे न जेके झिरकी मारींदा आहिनि उहा हणायां साम्हूं हिन हुसन ते ज़ोर थो करे आयशा तो में आयशा छा आहे तो में जीअं हुसन ते एतिरो रोब थियो त यादि रखजांइ वक़्तु आहे त ॿुधाईंदुमि नालो ते शेख ज़ुबैर जज़ाकल्लाह ख़ैर मां सलाम